अस्सलाम वालेकुम दोस्तों। दुनिया में का भी शइ क़ीमत अदा करण खां सवाइ नाहे मिलंदी। हिकु बादशाह पंहिंजे दानिश्वरनि खे चयो त हुनखे सदियुनि जी दानिश्वरी लिखी ॾियनि त जीअं हू ईंदड़ नसुल लाइ उनखे महफ़ूज़ करे सघे। काफ़ी अरसे खां पोइ दानिश्वरनि बादशाह जे अॻियां सदियुनि जी दानिश्वरी पेश कई, जेका केतिरनि ई किताबनि ते मुश्तमिल हुई। उनखे बादशाह ॾिसी चयो त हीअ त तमामु घणी आहे, इनखे मुख़्तसिर कयो। दानिश्वरनि कुझु अरसे खां पोइ वरी बादशाह जे अॻियां उहा दानिश्वरी पेश कई, जेका हिकु किताब ते मुश्तमिल हुई। उनखे ॾिसी बादशाह वरी चयो त हिनखे अञा मुख़्तसिर कयो, हीअ तमामु घणी आहे। उन ते सभिनी दानिश्वरनि गॾिजी सॼी दानिश्वरी खे हिकु जुमिले में समायो ऐं उहो जुमिलो बादशाह जे अॻियां पेश कयो। उन जुमिले खे ॾिसी बादशाह तमामु घणो ख़ुशि थियो ऐं उहो जुमिलो ही हुयो त दुनिया में का बि शइ मुफ़्त नाहे मिलंदी। वाक़ई इहा ॻाल्हि सही आहे त दुनिया में कंहिं बि शइ खे हासिलु करण जे लाइ हिकिड़ी क़ीमत हूंदी आहे। उहा क़ीमत भरण खां सवाइ असां उहा शइ हासिलु करे नथा सघूं। अमेरिका जे हिकु वॾे बिज़नेसमैन हंट ऑयल कंपनी जे मालिक, जंहिंजी डेली इनकम लखें डॉलर्स आहे, हुन पंहिंजी ज़िंदगीअ जो राज़ ॿिनि जुमिलनि में ॿुधायो आहे। हुन चयो त सभ खां पहिरीं तव्हां इहो तइ कयो त तव्हांखे करिणो छा आहे, ऐं पोइ हुनखे हासिलु करण लाइ उन जी क़ीमत अदा कयो। वाक़ई दुनिया में हर माण्हू कंहिं बि शइ खे हासिलु करण लाइ क़ीमत अदा कंदो आहे। उहा क़ीमत मुख़्तलिफ़ सूरत में हूंदी आहे, मसलन कम जी सूरत में, महिनत जी सूरत में, तालीम जी सूरत में, या कंहिं बि महारत खे हासिलु करण जी सूरत में। अदब जी हिकिड़ी मशहूरु शख़्सियत गैब्रियल गार्शा मार्क्विस खे जंहिं महिल नोबेल प्राइज़ मिलियो त हू रातो राति मशहूरु थी वियो। हिकु दफ़े कंहिं इंटरनेशनल चैनल जी एंकर पर्सन हुन खां इंटरव्यू वरितो ऐं हुन खां सवाल पुछो, तव्हांखे ही रातो राति शोहरत कीअं मिली? त उन ते गैब्रियल हुनखे तमामु ख़ूबसूरत जवाबु ॾिनो त हिन राति खे अचण जे लाइ 20 साल लॻा आहिनि। 20 सालनि जी ॾींहुं राति महिनत करण खां पोइ ही राति मुमकिन थी आहे ऐं मूंखे नोबेल प्राइज़ मिलियो आहे। इंसान खे कामयाबी या नाकामी अचानक नाहे मिलंदी। नाकामी हिकु स्टेप आहे कामयाबी खे हासिलु करण जो। ॿियनि ते तनक़ीद करे वक़्तु ज़ाया करण खां बहितर आहे त इंसान पाण महिनत करे ऐं कामयाबी हासिलु करे। उमेद आहे तव्हांखे ही वीडियो मुंहिंजो पसंदि आयो हूंदो ऐं इनखे लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा। महिरबानी।